आज़ाद व्यूज यूट्यूब चैनल में भलीकार। साथियों, रोज़ जहाँ अज भी इन वीडियो में असां हाज़िर आहियूं सवालन जवाबन सां गॾु। अज जे इन वीडियो में असां पुछंदासीं पाकिस्तान जे मुतालिक़ दिलचस्प सवाल ऐं जवाब जेकी ॼाणण तव्हां लाइ इंतहाई ज़रूरी आहिनि। इंतहाई अहम ऐं ज़रूरी सवाल जेको तव्हां यादि रखी सघो था, हिन वीडियो में असां तव्हांखे ॿुधाईंदासीं। सवाल नंबर पहिरियों आहे त पाकिस्तान जो क़ौमी पखी कहिड़ो आहे? पाकिस्तान जो क़ौमी पखी कहिड़ो आहे? जवाब चकोर। सवाल नंबर 2 आहे पाकिस्तान जो क़ौमी रांदि कहिड़ो आहे? जी हाँ साथियों, पाकिस्तान जी क़ौमी रांदि कहिड़ी आहे? जवाब हॉकी। साथियों, हर सवाल के जवाब लाइ असां तव्हांखे कुछ सेकंड जो टाइम ॾियूं पिया। जेकॾहिं तव्हां चाहियो तो वीडियो खे रोके बि सघो था। सवाल नंबर 3 आहे त पाकिस्तान जी क़ौमी ज़बान या ॿोली कहिड़ी आहे? पाकिस्तान जी क़ौमी ॿोली या ज़बान कहिड़ी आहे? जवाब उर्दू। अॻियों सवाल आहे त पाकिस्तान जो क़ौमी मेवो कहिड़ो आहे? जी हाँ साथियों, पाकिस्तान जो क़ौमी मेवो कहिड़ो आहे? हिन सवाल जो जवाब आहे त अंब। जी हाँ, अंब, जंहिंखे मेवनि जो बादशाह पिणु सॾियो वेंदो आहे। सवाल आहे त पाकिस्तान जी क़ौमी सब्ज़ी या भाॼी कहिड़ी आहे? साथियों, जेकॾहिं हिन क़िस्म जा वधीक वीडियो तव्हां ॾिसणु चाहियो था, ॿुधणु चाहियो था, मालूमात हासिल करणु चाहियो था त असांजे चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कजो ऐं वधीक वीडियो जी नोटिफिकेशन जे लाइ घंटी वारे बटन खे ज़रूरु दॿाइजो। सवाल आहे त पाकिस्तान जी क़ौमी सब्ज़ी या भाॼी कहिड़ी आहे? जवाब भिंडी। सवाल आहे त पाकिस्तान जो क़ौमी शरबत या मशरूब कहिड़ो आहे? पाकिस्तान जो क़ौमी मशरूब या शरबत कहिड़ो आहे? जवाब आहे कमंद जो रस। सवाल आहे त पाकिस्तान जी क़ौमी दरिया कहिड़े दरिया खे सॾियो वेंदो आहे? जी हाँ साथियों, पाकिस्तान जो क़ौमी दरिया कहिड़ो आहे? जवाब आहे सिंधु दरिया। सवाल आहे त पाकिस्तान जो क़ौमी गुल कहिड़ो आहे? पाकिस्तान जो क़ौमी गुल कहिड़ो आहे? जवाब चंबेली। साथियों, तव्हांखे असांजी ही वीडियो कीअं लॻी? पंहिंजी क़ीमती राय खां आगाह ज़रूरु कजो। दुआउनि में असांखे यादि रखिजो। अल्लाह हाफ़िज़।